शहजाद अकबर जो भाउ छो बाज़ियाब नाहे थियो। इस्लामाबाद हाईकोर्ट पारां सख्त कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणीअ ते वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ऐं डीजी रेंजर्स तलब। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो आहे त पुलिस ऐं रेंजर्स जी वधी पहिरियल माण्हू इस्लामाबाद मां माण्हुनि खे खंबे रहिया आहिनि। कंहिंखे बि परवाह नाहे। ईंदड़ ॿुधणीअ ते खंबियल माण्हू वापसि न आयो त घरू वज़ीर खे तलब कयो वेंदो। पोइ बि हुकुम ते अमल न थियो त वज़ीर आज़म खे घुरायो वेंदो। ईंदड़ बजट टैक्स फ्री नथा रही सघूं। टैक्स आमदनी न वधाए त खसारो कंट्रोल न थी सघंदो। नाणे वारी मुमलिकती वज़ीर आयशा गौस पाशा चयो आहे त ईंदड़ बजट में महांगाई खे कंट्रोल करण सभ खां वॾो चैलेंज आहे। IMF सां स्टाफ लेवल मुआहदे बाद ई हालतूं बहितर थींदियूं। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी जी नज़रबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते IG पंजाब चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी। लाहौर हाईकोर्ट रावलपिंडी CCPO रावलपिंडी RPO ऐं DC खां बि जवाब तलब करे वरितो। ॿुधणी 6 जून ताईं मुलतवी। PTI जो सदर चौधरी परवेज़ इलाही लाहौर जी एंटी करप्शन कोर्ट में पेश। एंटी करप्शन पारां परवेज़ इलाही जो अदालत खां जिस्मानी रिमांड घुरियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु तुर्किया जे दौरे ते रवानो थी रहियो आहे। वज़ीर आज़म तुर्किया जो टियों भेरो चूंडियल सदर रजब तैयब अर्दगान जे हल्फ़ बर्दारी तक़रीब में शिरकत कंदो। वज़ीर आज़म जे तुर्किया में मसरूफ़ियतुनि सबबि क़ौमी सलामती कमेटी जो अॼु ॾिठल इजलास में मुलतवी कयो वियो। ऐं अमरीकी सदर जो बाइडन एयरफोर्स जे सर्टिफिकेट विरहाइण वारी तक़रीब में किरी पियो। एहलकारनि किरी पियल बाइडन खे उथारण में मदद कई।